ओम शांति। अदिति मुरली तारीख 3/12/2022। मीठा मीठा बाप जरा सेवंता मीठी मीठी बार दूर देश का बाप आयो आ धर्म और राज्य बनी जी स्थापना कर जड़ी देवता धर्म आ कर राज्य भी देवता जी अम्बियो धर्म व राज्य न आए। प्रश्न सत्युग में सब पुण्य आत्माएं कोई पाप आत्मा न नची निशानी छाए उत्तरा उत्ते कोई कर्म भोग बीमारी आदि न होती है। इतने बीमारी आदि सिद्ध कंदिया की आत्माओं पापन जी सजा कर्म भोग के रूप में भोगन थी। देखे ही पास जो हिसाब किताब से अगो प्रश्न बाप केड़े इशारे बाप के केड़े इशारे के दूरा देशी बार ही समझी सकते हैं। उत्तरा बाप इशारों कंदो बारता बुद्धि योग की दौड़ लगायो हिते वेही बाप की याद करो प्यार से याद करना हो तो बाप जी गले जो हार ठही वेंदा कांजा आंसू माला जो दाणो ठही वेंदा। गीता आखिर वरी आयो है ॿारनि गीत ॿुधियो गीत जो अर्थ समझो आ भारत त ॾाढो वॾो आहे की भारत खे न पढ़ाए सघंदा आहियूं। ये तो पढ़ाई है कॉलेज खुलदा वेंदा आहिनि। ये थी वई बेहद जे बाप जी यूनिवर्सिटी ने की चइबो आहे पांडव गवर्नमेंट चइबो आहे सार्वंटी खे। हाणे तव्हां ॿार ॼाणदा आहियो सार्वंटी स्थापना थिए थी। अच्छा वो ताकत भी इस समय अच्छी थी ना दुनिया की संभालने की। धर्म प्लस सार्वंटी रिलीजो पॉलिटिकल देवी देवता धर्म की स्थापना थी तो धर्म प्लस ताकत भी हुजणी खपे उन दुनिया के संभालने जी। जे गवर्नमेंट की ताकत आहे ना रूल्स ठाहींदा आहिनि जीतदा आहिनि पोइ ताकत ईंदी आहे। हिते बि असांजी माया सां जीतदासीं त समय ताकत ईंदी दुनिया खे संभालण जी। हुते कोई भी धर्म वाला राजा ही ने स्थापना करने वो सिर्फ धर्म स्थापन करने बाबा इतने धर्म प्लस राजा ही सार्वंटी स्थापना था करें। वो बाबा कहे तो कि बाबा कहने में आदि सनातन देवी देवता धर्म और राजा ही स्थापना तो करें न जिला की चेबो रिलीजो पॉलिटिक ॿारनि खे ॾाढो दूरादेशी बुद्धि ठाहिण खपे। बाबा दूर देश का आया आहिनि या अहिड़े दूर देश में ईअं त तव्हां सभु बि मथां ई आया आहियो तव्हां बि दूर देश का आया आहियो। नयो धर्म जी स्थापना करण ईंदा आहिनि उन्हनि जी आत्मायूं परे खां ई ईंदियूं आहिनि। उहो आहे धर्म स्थापक हिनखे चइबो आहे धर्म ऐं सार्वंटी स्थापक। बाबा धर्म और सार्वंटी ॿई स्थापना कंदो आहे। भारत में सार्वंटी हुई महाराजा महारानी हुया महाराजा श्री नारायण महारानी श्री लक्ष्मी त हाणे तव्हां ॿार चईंदा त श्रीमत ते हलूं था बाबा जी खे बाबा श्रीमत ते हलूं था बाबा जेके सब भारतवासी पुकारदा आहिनि कि अचो असांखे पुरानी दुनिया खे बदली करे नई सुख जी दुनिया स्थापना करे दी। हुन बाबा जी श्रीमत ते हलूं था। पुराणो घर और नए घर में अंतर त हूंदो आहे न। बुद्धि में नयो मकान ही रहंदो। अॼुकल्ह त मकान ॾाढा फैशनेबल ठाहींदा रहंदा आहिनि ख़्याल कंदा रहंदा आहिनि ईअं मकान ठाहिनि। तव्हां ॼाणदा असां पंहिंजे धर्म और राज्य जी स्थापना था करो। स्वर्ग में असां हीरे जवाहरातनि जा महल ठाहींदासीं। ॿिया धर्म वारा ईअं न सम्झंदासीं क्राइस्ट कृष्ण धर्म स्थापन करण आया हुन समय त न सम्झनि जॾहिं वृद्धि ईंदी आहे तॾहिं धर्म जो नाम ईंदो तॾहिं नाम रखंदा आहिनि कृष्ण धर्म इस्लामी आदि धर्म कोई भी निशानी व नाम न रहंदो आहे हुन धर्म जो। तव्हांजी निशानी शुरू खां ई हाणे ताईं हली आई आहे। लक्ष्मी नारायण जो चित्र ये भी ॼाणदा आहियो न तव्हां इन्हनि जो राज्य सत्युग में हुयो। असांजी राजधानी त शुरू ई कृष्ण जे जन्म सां थींदी त शुरू खां ई निशानियूं आहिनि कि हाणे इहा देवी देवता धर्म वारी आत्मा आहे। तव्हांजो इहो ज्ञान हुते न हूंदो कि पास्ट में कंहिंजी राजाई हुई फ्यूचर में कंहिंजी राजधानी हूंदी पास्ट में कंहिंजी राजधानी हुई फ्यूचर में कंहिंजी हूंदी ये ज्ञान न हूंदो।
सिर्फ प्रेजेंट के जानदा हाणे ता पास्ट प्रेजेंट फ्यूचर के जानदा है फिर संजो धर्म हुयो पोइ ये धर्म आया संगम भी बाप भी समझाईंदो हाणे ता त्रिकालदर्शी थया है सत्युग में त्रिकालदर्शी न हूंदो हुते त राजा ई कंदा न ऐं ॿिया धर्मनि जो नाम निशान बि न रहंदो पंहिंजी मौज में असां राजा ई कंदासीं हाणे त सॼे चक्कर खे ॼाणे विया मनुष्य त न ॼाणदा आहिनि कि बरोबर देवी देवता धर्म हुयो परंतु कीअं स्थापना थियो केतिरो समय हलियो ये न ॼाणदा भली ये ॼाणदा आहिनि कि देवी देवता धर्म हुयो बाबा चवंदा आहिनि परंतु मनुष्य भले चवनि बि कि हा देवी देवता धर्म हुयो लेकिन हुनजो यथार्थ बाबा चए थो मनुष्य हुननि जे कीअं स्थापन थियो केतिरो समय हलियो ये न चईंदा आहिनि चईंदा बि आहिनि आदि सनातन धर्म तव्हां ॼाणदा आहियो सत्युग में एतिरा जन्म राज्य कया पोइ त्रेता में एतिरा जन्म कया इन्हनि खे बि ॼाणणो पए न ॿार ॼाणदा आहिनि बरोबर बेहद जो बाप असांखे पढ़ाए थो तव्हां ॼाणदा आहियो कृष्ण जी आत्मा जो ई ॾाढे जन्मनि जे अंत जो जन्म इन में ई प्रवेश कयो आहे न बाबा इन्हनि जो नाम ब्रह्मा जरूर खपे ब्रह्मा सु विष्णु विष्णु सु ब्रह्मा इहा त्रिमूर्ति जी नॉलेज ॾाढी सिंपल आहे इहा निराकार भाव शिव इन्हनि सां इहा वरसो थो मिले निराकार भाव शिव ऐं इन्हनि सां इहा वरसो थो मिले त्रिमूर्ति चित्र में आहे न निराकार सां ई वरसो मिलियो आहे न इहा प्रजापिता ब्रह्मा द्वारा ब्रह्मण सु देवता था ठहनि उहे देवता 84 जन्म खां पोइ ब्रह्मण ठहींदा इहे चक्कर बुद्धि में रहणो खपे असां सु ब्रह्मण ब्रह्मा जा ॿार सु रुद्र शिव बाबा जा ॿार असां आत्मा निराकार बाबा जा ॿार आहियूं बाप खे यादि कंदा आहियूं हिन चित्रनि ते सम्झाइण ॾाढो सहज आहे तपस्या करो था पोइ सत्युग में ईंदा तव्हांजी बुद्धि में रहणो खपे असां मनुष्य खां देवता था ठहूं पोइ देवता धर्म जो बादशाह ठही राज्य कंदासीं योग सां ई तव्हांजा विक्रम विनाश थींदा अगरि हाणे बि पाप कंदा वेंदव त छा ठहींदव यात्रा ते जॾहिं वेंदा आहियूं त पाप न कबो आहे पवित्र बि जरूर रहंदा आहिनि सम्झंदा आहिनि देवताउनि वटि वेंदासीं मंदिर में हमेशा स्नान करे करे वेंदा आहिनि स्नान छो कंदा आहिनि हिकु त विकार में वेंदा आहिनि ॿियो लैट्रिन में वेंदा आहिनि यह स्वच्छ को चईंदा आहिनि स्वच्छ ठही करे देवताउनि जो दर्शन करण वञो यात्रा ते कॾहिं पतित न ठहींदा आहिनि 4 धर्मनि जी परिक्रमा पावन थी करे कंदा आहिनि त पवित्रता आहे मुख्य देवताऊं बि अगरि पतित हुजनि त फर्क़ु छा आहे देवताऊं पावन हुया असां पतित आहियूं त तव्हां ॼाणदा आहियो बाबा असांखे ब्रह्मा द्वारा गोद वरितो अथई हीअं त तव्हां सभु आत्मा जा ॿार आहियो परंतु तव्हांखे पढ़ाया कीअं राज्य कीअं सिखलाया तव्हां मिठे मिठे ॿारनि खे स्वर्ग जो मालिक कीअं ठाहियो तव्हां ॼाणदा आहियो बाबा नई दुनिया स्थापना करण आहे हिन करे ब्रह्मा जो आधार वठी करे असांखे गोद में वरितो अथई त भगवान जरूर ॿारनि खे लाइक़ ठाहे करे वरसो ॾींदो न भई बाबा चए थो न मुंहिंजे मिठे मिठे ॿारनि खे मां स्वर्ग जो मालिक कीअं ठाहियां इन करे बाबा ब्रह्मा द्वारा असांखे गोद वरितो अथई पोइ असांखे लाइक़ थो ठाहे वरसो ॾियण लाइ काथे लाइक़ ठहींदव संगम ते ई ठहींदव न बाप चए थो मां संगम ते ई ईंदो आहे इहे विच जो ब्रह्मण धर्म ई अलॻि आहे कलयुग में आहिनि शूद्र धर्म सत्युग में आहे देवता धर्म इहा आहे ब्रह्मण धर्म तव्हां ब्रह्मण धर्म जा आहियो न हीउ संगम युग ॾाढो नंढो आहे हाणे तव्हां सॼे चक्कर खे ॼाणे विया आहियो दूरादेशी ठही विया आहियो न तव्हां ॼाणदा आहियो इहे बाबा जो रथ आहे हिनखे नंदीगण बि चइबो आहे सॼो ॾींहुं सवारी थोरी थींदी आहे हिनते आत्मा शरीर में सॼो ॾींहुं सवारी कंदी आहे अलॻि थी वञे त शरीर ई न रहे बाबा त अची वञी सघंदा आहिनि छो जी हुननि जी पंहिंजी आत्मा आहे न त मां हिननि में सदैव न रहंदो सेकेंड में अची करे हली वेंदो मूं जहिड़ो तिखो रॉकेट कोई थी न सघे कोई न आहे
अॼुकल्ह रॉकेट एरोप्लेन आदि केतिरी चीजें ठाही अथनि, परंतु सभिनि खां तिखी आत्मा आहे। तव्हां बाप खे यादि करो, इहे बाबा आयल आहिनि। आत्मा जो हिसाब किताब अनुसार लंडन में जन्म वठणो हूंदो त सेकेंड में उते वञी करे गर्भ में प्रवेश कंदी, त सभिनि खां तिखी दौड़ी पाइण वारी आत्मा आहे। हाणे आत्मा पंहिंजे घर में वञी न सघंदी, छो जी उहा ताक़त न आहे, कमज़ोर थी वई आहे न, उड़ी न सघंदी। आत्मा ते पापनि जो बोझ ॾाढो आहे। शरीर ते अगरि बोझ हुजे त आग में पवित्र थी वञे न, जॾहिं शरीर खे जलाईंदा आहिनि, परंतु आत्मा में खाद पईंदी आहे त आत्मा ई साथ में हिसाब किताब खणी वेंदी आहे। इन करे चइबो आहे इन्हनि खे, इन्हनि जो इहो पास्ट जो कर्म भोग, आत्मा संस्कार साथ में खणी वेंदी आहे। कोई जनम सां लंगड़ो हूंदो आहे त चईंदा आहिनि पास्ट जा अहिड़ा कर्म कया, जन जन्मांतर जा कर्म आहिनि जो भोगना था पवनि। सत्संग में आहे ही पुण्य आत्मा। हुते इहे ॻाल्हियूं हूंदियूं न आहिनि, हिते त पाप आत्मायूं आहिनि। सन्यासियुनि खे बि अर्धाग अर्थात लकवो थी वेंदो आहे त उन्हनि खे बि चईंदा आहिनि हिननि जो कर्म भोग। अरे महात्मा जी श्री 108 जगत गुरु खे बि इहे बीमारी छो थींदा, कर्म भोग। देवताउनि जे लाइ ईअं न चईंदासीं, गुरु मरदो त फॉलोअर्स खे जरूर अफ़सोस थींदो। बाप जो बि जास्ती लव हूंदो आहे त रोईंदा आहिनि। स्त्री जो पति सां जास्ती लव हूंदी त रोईंदी, पति दुखी करण वारो हूंदो त रोईंदी न, मोह न हूंदो त समझदी भाभी। तव्हांजो बि बाप सां गॾु ॾाढो लव आहे न, पिछाड़ी में बाबा हली वेंदा त चईंदा ओहो बाबा हली आ, जे एतिरो सुख ॾिनो पिछाड़ी में ॾाढा हूंदा, बाप सां पिछाड़ी में ॾाढा हूंदा, छोकी ॾाढा ॼणा ॼाणे वठंदा न, बाप सां ॾाढो लव रहंदो आहे त चईंदा बाबा सखे राजाई ॾेई करे हली आ, प्रेम जा आंसू ईंदा, दुख जा न। हिते बि ॿार ॾाढो समय खां पोइ बाप सां अची करे मिलंदा आहिनि त प्रेम जा आंसू ईंदा आहिनि। इहे प्रेम जा आंसू पोइ माला जा दाणा ठही वेंदा आहिनि। असांजो पुरुषार्थ आहे ही बाबा जे गले जो हार ठहियल, इन करे बाबा खे यादि कंदा रहो। बाबा जो फरमान आहे याद जी यात्रा में रहो। सदैव दौड़बो आहे न फलाने स्थान के, जीअं दौड़ लॻाइण चईंदा न, फलाने स्थान ते हथ लॻाए करे अचो पोइ नंबरवार ईंदा। हिते बि जेतिरो बाबा खे जास्ती यादि कंदो त पहिरियों दौड़ी लॻाए करे उहे ई पोइ पहिरियों स्वर्ग में लौटदा। तव्हां सभु आत्मायूं बुद्धि जे योग सां दौड़ी लॻायो था न, हिते वेही हुते दौड़ो थियूं। असां शिव बाबा जा ॿार आहियूं। बाबा इशारो कंदो आहे मूंखे यादि करो, दूरा देशी ठहो। तव्हां दूर देश खां आया आहियो न, हाणे इहे परायो देश विनाश थी वेंदो। हिन समय तव्हां रावण जे देश में आहियो, धरणी रावण जी आहे, पोइ तव्हां बेहद जे बाप जी धरणी में ईंदो, हुते राम राज्य हूंदो। राम राज्य बाप स्थापन कंदो, पोइ अधु कलाक पोइ रावण जो राज्य ड्रामा अनुसार हलंदो। इहे सभु ॻाल्हियूं तव्हां ॿार ई ॼाणदा, इन करे तव्हां प्रश्न पुछंदा आहियो, कोई न ॿुधाए सघंदा आहिनि। अगरि चवनि आत्मा जो फादर गॉड फादर आहे, अच्छा तव्हांखे हुननि सां छा वरितो मिलंदो? झटि पुछो, अगरि भॻवान बाप आहे त वरितो छा मिलंदो? ये त पतित दुनिया आहे, बाप पतित दुनिया खे न रचंदो। कोई खे बि सम्झाइण ॾाढो सहज, चित्र ॾेखारणा पवनि। त्रिमूर्ति जो चित्र केतिरो सुठो आहे न, अहिड़ा क़ाइदे अनुसार त्रिमूर्ति शिव जा चित्र काथे न आहिनि। ब्रह्मा खे दाढ़ी ॾेखारी अथनि, विष्णु ऐं शंकर खे न ॾेखारीनि, उन्हनि खे देवता सम्झंदा आहिनि। ब्रह्मा त प्रजापिता आहे न, कोई न कीअं ठाहे सघंदा आहिनि। हाणे तव्हां ॿारनि जी बुद्धि में सभु ॻाल्हियूं आहिनि, ॿियो कोई जी बुद्धि में न आहिनि। जीअं त बावर आहिनि, रावण खे छो जलाईंदा आहिनि, कुझु बि पतो न आहे। रावण केरु आहे, कॾहिं खां आयो, चई ॾींदा आहिनि अनादि काल खां जलाईंदा आहिनि। तव्हां सम्झंदा आहियो इहे अधु कल्प जो दुश्मन आहे असांजो रावण। दुनिया में अनेक मतियूं आहिनि, जंहिं जो सम्झायो उहो नाम रखी छॾियो।
ब्रह्मा बाबा जो हाणे बाबा सके ब्रह्मा बाबा जे बारे में ॿुधाइनि थो भई दुनिया में तो अनेक मत आहिनि जेके जो समझ में आयो वो नाम रखी छॾियो अथनि कोई महावीर नाम रखी छॾियो अथनि हाणे महावीर त हनुमान खे ॾेखारींदा आहिनि हिते त आदि देव आदि महावीर नाम छो रखी अथनि मंदिर में महावीर महावीरनियूं आहिनि ऐं तव्हां सभु ॿार आहियो उन्हनि माया ते जीत पाती इन करे महावीर चइबो तव्हां बि अनायास ही पंहिंजी जॻह ते अची करे वेठा आहियो उहो तव्हांजो यादगार आहे उहो जड़ आहे पोइ बि चित्र जरूर लॻाइणा पवनि जेसि ताईं चैतन्य वटि अची करे सम्झनि दिलवाड़ा मंदिर जो राज ॾाढो सुठो सम्झाए सघंदा आहिनि इहे पढ़ी करे विया तॾहिं भक्ति मार्ग में इहे यादगार ठहियो आहे तव्हांजी राजधानी स्थापना थी करण में ॾाढी महिनत लॻंदी आहे गारियूं बि खाइणियूं पवंदियूं आहिनि छो जी कलंकीदड़ थियणो आहे न हाणे तव्हां सभु गाली खाईंदा सभिनि खां जास्ती ग्लानी मुंहिंजी कई आहे पोइ प्रजापिता ब्रह्मा खे बि गाली ॾिनी अथई मित्र संबंधी आदि सभु बिगड़ंदा आहिनि विष्णु व शंकर खे थोरी गाली गारियूं ॾींदा बात चईंदो आहे मां गारियूं खाईंदो आहे तव्हां ॿार ठहिया आहियो त तव्हांखे बि हिसो वठिणो पए न त इहा पंहिंजे धंधे में हुयो ब्रह्मा बाबा गाली जी त कोई ॻाल्हि कोन्हे सभिनि खां जास्ती गाली मूंखे मिलंदी आहे पंहिंजो धर्म कुल भुलिजी विया आहिनि केतिरो सम्झाईंदा आहिनि बाबा अच्छा मीठी मीठी स्किल जे ॿारनि खे माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते धारणा जे लाइ मुख्य सार दूरा देश ठहिणो आहे यादि जी यात्रा सां विक्रम विनाश करणु आहे मतिलबु ॾाढो बाबा चईंदा न आदि मध्य अंत त्रिकालदर्शी स्थिति निश्चित थी करे हर ॻाल्हि खे ॾिसो यादि जी यात्रा सां विक्रम विनाश करणु यात्रा ते कोई बि पाप कर्म न करणो ॿियो आहे महावीर ठही माया ते जीत पाइणी आहे ग्लानी सां डिॼणो न आहे कलंकी दर ठहिणो आहे कोई बि ग्लानी करे त डिॼो न आत्मा जो खुदि अञा एतिरी सम्झी न आहे न त असांखे कोई ग्लानी करे असां दुखी थियूं त सुठो न आहे न ॿियो ई असांखे हुननि जे मथां रहम करणो आहे क्षमा करणो आहे दया करणो वरदान सर्व शक्तियुनि जो अनुभव कंदी हुई समय ते सिद्धि प्राप्त करण वारा निश्चित विजयी आत्मा ठहो सर्व शक्तियुनि सां संपन्न निश्चय बुद्धि ॿारनि जी विजय निश्चिंत आएगी जीअं कंहिं वटि धन जी बुद्धि जी व संबंध संपर्क जी शक्ति हूंदी आहे त हुननि खे निश्चय रहंदो न हीअ छा वॾी ॻाल्हि आहे तव्हां वटि सर्व शक्तियूं आहिनि सभिनि खां वॾो धन अविनाशी धन सदा साथ आहे त धन जी बि शक्ति बुद्धि जी बि शक्ति पोजीशन जी बि शक्ति इन्हनि खे सिर्फ़ यूज़ करणो आहे स्व जे प्रति कार्य में लॻायो त समय ते वृद्धि द्वारा सिद्धि प्राप्त थींदी स्लोगन आहे व्यर्थ ॾिसण व ॿुधण जे बोझ समाप्त करणे डबल लाइट थियण व्यर्थ ॾिसण व ॿुधण जो बोझ समाप्त करो ये ही डबल लाइट थियण अच्छा ओम शांति।